अस्सलाम वालेकुम नाज़रीन दे ख़बर शामिल कंदा हलूं तलहार खां रिपोर्टर मोहम्मद हनीफ मलाह। तलहार जी सिंध क़ौमी मुआवज़े कारकुनन पारां सिंध अंदर अटे जे बहरान गाटे टोड़ महंगाई ऐं माजिद हैदरी समेत खंभे गुम कयल क़ौमी कारकुनन जी बाज़ियाबी जे लाइ हथनि में प्ले कार्ड खणी एहतिजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई वई। उन मौके ते अॻवाणनि हाशिम अहमदानी, पुनू लिगारी, राजेश कुमार, कादिर लिगारी, रोशन सिंधी ऐं ॿियनि जो चवणु हो त इम्पोर्टेड हुकूमत नाअहली सबबि समूरे मुल्क अंदरि वधंदड़ महांगाई जो वॾो तूफ़ान आणे रही आहे, जंहिं सबबि ख़ासि तौर ते ग़रीब ऐं मज़दूर तबिको हिक वेले जे लाइ परेशान आहे। हुकूमत महांगाई ते ज़ाब्तो आणण में मुकमिल नाकाम थी चुकी आहे। ग़रीब अवाम ख़ुदकशियूं करण ते मजबूर आहिनि। मुल्क अंदरि ॾींहों ॾींहुं महांगाई जो बहरान वधी रहियो आहे। असांजा क़ौमी कारकुन खंभे गुम कया पिया वञनि। सिंध वॾेरनि ऐं जागीरनि जे हवाले आहे। माण्हुनि जी इज़त जान माल जो तहफ़ुज़ नाहे रहियो। वॾेरा पंहिंजे पसंदि जा ऑफिसर मुक़रर कराए पंहिंजा हुकुम हलाए आम माण्हुनि ते ज़ुल्म ऐं ॾाढ कनि था। हुननि हुकूमत खां मुतालबो कयो त पूरे मुल्क अंदरि वधंदड़ महांगाई ते ज़ाब्तो आणे माजिद हैदरी समेत खंभे गुम कयल क़ौमी कारकुननि खे फौरी तौर आज़ाद कयो वञे, न त ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो।